बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त अॼु असां स्टाइल्स जो ऑप्शन सिखूं था। हूअं त फ़ोन ग्रुप में स्टाइल जो ऑप्शन आहे, इन में तव्हां अखरनि जो स्टाइल चेंज करे सघो था। हिन स्टाइल में ऐं फ़ोन ग्रुप जे स्टाइल में कहिड़ो फ़र्क़ु आहे उहो असां प्रैक्टिकली मालूम ॾियूं था। उन लाइ मां फाइल में सेव थियल फाइल खे ओपन कयां थो। हीअ फाइल ओपन थी आयो आहे ऐं हाणे मां फ़र्ज़ु कयो ही पैराग्राफ आहिनि ऐं ही उन्हनि जा उनवान आहिनि, ठीकु आहे, यानी हेडिंग आहिनि। उन लाइ जेको आहे त पैराग्राफ जे मां हेडिंग खे सिलेक्ट कयां थो। मां हेडिंग नंबर 1 खे सिलेक्ट कयां थो। हाणे ॾिसो हिते जेको आहे त हेडिंग जेको आहे हिकु मन सिलेक्ट थी वई आहे, ठीकु आहे, यानी जेका सॼी लाइन आहे हिकु मन सिलेक्ट थी वई आहे। कंहिं बि लाइन खे जेको आहे त सॼी लाइन खे हिकु मन सिलेक्ट करण लाइ तव्हां ॾिसो हिते पेज ते जेको कर्सर आहे, ठीकु आहे, पेज ते उहो आई कर्सर आहे ऐं हिन खे जेको आहे त आई बीम पॉइंटर बि चइबो आहे, ठीकु आहे। तव्हां हिन खे अगरि पेज जे मथां खणी वेंदव त ॾिसो ही एरो जी सूरत में थींदो, याने सिंपली तव्हां हिन खे जनरली माउस पॉइंटर चयो वेंदो आहे, माउस पॉइंटर थी वेंदो। ऐं असां जेको आहे त ॾिसो पेज ते ईंदासीं त ही आई कर्सर या आई बीम पॉइंटर थी वेंदो। ईअं ई तव्हां जेको आहे त अगरि लेफ़्ट जी साइड ईंदव, लेफ़्ट साइड ईंदव त ॾिसो हाणे ही माउस पॉइंटर थी वियो आहे। अगरि तव्हां थोरो राइट साइड ईंदव त हिते आई कर्सर आहे। तव्हां कंहिं बि लाइन खे मुकमल सिलेक्ट करणु चाहियो था त उन जे खाॿे तरफ़ खां, यानी उन जे अॻियां जॾहिं आई कर्सर ॾिसो माउस पॉइंटर थी वञे त पोइ तव्हां माउस खे उन लाइन जे अॻियां लेफ़्ट क्लिक कंदव त ॾिसो ही मुकमल लाइन सिलेक्ट थी वेंदी। ऐं हाणे असां जेको आहे त टाइटल बार यानी हेडिंग 2 खे सिलेक्ट कयूं था। हाणे ॾिसो जॾहिं मां जेको आहे त हेडिंग 2 खे सिलेक्ट कयो आहे त हेडिंग 1 जी सिलेक्शन जेका आहे रिमूव थी वई आहे। उन लाइ असां जेको आहे त डिफरेंट सिलेक्शन कीअं कंदासीं कमन, उन लाइ असां कंट्रोल की खे प्रेस कंदासीं। हाणे मां कंट्रोल की खे प्रेस कयां थो। हाणे ॾिसो कंट्रोल की खे जेको आहे त प्रेस करे मथी हेडिंग सिलेक्ट कई आहे त हेठी हेडिंग जी सिलेक्शन रिमूव न थी आहे। ईअं असां हेडिंग नंबर 3 बि सिलेक्ट कयूं था कंट्रोल की खे प्रेस करे। ठीकु आहे, कंट्रोल की खे प्रेस मां सही न कयो, इन जे करे मथियूं जेके सिलेक्शन रिमूव थी वियूं। ऐं ॾिसो असां जेको आहे त हेडिंग नंबर 1, 2 ऐं 3 खे सिलेक्ट कयो आहे। हाणे असां छा कंदासीं, फ़ॉन्ट ग्रुप में वञी असां हिननि जो स्टाइल चेंज कयूं था। हिन जो मां स्टाइल एरियल ब्लैक रखां थो। ऐं ॾिसो हीअ जेको आहे त स्टाइल जेको आहे त असां अप्लाई कयो आहे। अगरि असां हिननि जी सिलेक्शन रिमूव कंदासीं त ॾिसो हीअ जेको आहे त पहिरियों हाईलाइट थियल हुया, ठीकु आहे। जीअं ई असां माउस खे लेफ़्ट क्लिक कयो यानी हिननि जी सिलेक्शन रिमूव कई त ही अनहाईलाइटेड थी विया आहिनि, यानी इन्हनि जी सिलेक्शन रिमूव थी वई आहे। अगरि जेको आहे त मां चाहियां त जेको आहे त हिननि जो कलर जेको आहे त रेड हुजे त छा कंदुमि, मां जेको आहे त कलर जे ऑप्शन में वञी रेड कलर खे क्लिक कंदुसि त ॾिसो हिननि जो कलर चेंज न थींदो, यानी असांखे जेको आहे त ॿीहर सिलेक्शन करणी पवंदी। असां हिननि जी जेको आहे त ॿीहर सिलेक्शन कयूं था। ऐं हाणे असां जेको आहे त कलर जे ऑप्शन में वञी रेड कलर खे क्लिक कंदासीं त ॾिसो जेको आहे त हिननि
सभिनी जेको आहे त अखरनि जो जिन खे सिलेक्ट कयो आहे उन्हनि जो कलर रेड थी वियो आहे। सो अगरि असां चयूं था त हाणे हिननि जे हेठां अंडरलाइन बि अचे, सो अंडरलाइन ॾियण लाइ असां अंडरलाइन खे क्लिक कंदासीं हुन जे ऑप्शन खे, त ॾिसो अंडरलाइन न ईंदी, यानी असांखे जेको आहे त ॿीहर सिलेक्शन करणी पवंदी। सो इन बार बार सिलेक्शन खां बचण लाइ ठीकु आहे असां छा था कयूं, पहिरियों उन्हनि खे कंट्रोल ज़ेड यानी अंडू कयूं था। ठीकु आहे, हाणे हिननि खे जेको आहे त मां अंडू कयो आहे। सो ही सिलेक्टेड आहिनि, ठीकु आहे। अञा हिननि खे कंट्रोल ज़ेड कंदासीं त हिननि जी सिलेक्शन रिमूव थी वेंदी। सो असां जेको आहे त ही स्टाइल जो ऑप्शन आहे, इन जे भरिसां जेको आहे त ड्रॉप डाउन एरो खे क्लिक कंदासीं त मुख़्तलिफ़ स्टाइल जा ऑप्शन ईंदा। सो हिते असां जेको आहे त हेडिंग 1 जो फ़र्ज़ु कयो स्टाइल ॾियूं था, हेडिंग 1। सो ॾिसो जिन बि जेको आहे त असां अखरनि खे या हेडिंग खे सिलेक्ट कयो आहे उन्हनि ते ई स्टाइल अप्लाई थी वियो आहे। सो हाणे ॾिसो जेको आहे त असां जेको आहे त हिननि जी सिलेक्शन रिमूव कयूं था। ठीकु आहे, हाणे हिननि जी सिलेक्शन रिमूव कयूं था ऐं जेको असां हेडिंग 1 स्टाइल अप्लाई कयो आहे इन ते राइट क्लिक कयूं था। छा था कयूं, राइट क्लिक। सो जीअं ई राइट क्लिक कंदासीं त मुख़्तलिफ़ ऑप्शन ईंदा। सो असां जेको आहे त मॉडिफाई ऑप्शन में वेंदासीं। सो जीअं ई मॉडिफाई जे ऑप्शन में ईंदासीं त असां हिते जेको आहे त अखरनि जो स्टाइल बि चेंज करे सघूं था। सो फ़र्ज़ु कयो असां हिते एरियल ब्लैक स्टाइल रखूं था ऐं हिननि जी साइज़ बि असां इंक्रीज़ ऐं डिक्रीज़ करे सघूं था। ठीकु आहे, उनखां अलावा असां हिननि खे बोल्ड बि कयूं था ऐं इटैलिक बि कयूं था ऐं हेठां अंडरलाइन बि चऊं था ऐं कलर जे ऑप्शन में वञी असां हिते हिननि जो कलर रेड रखूं था ऐं उनखां पोइ जेको आहे त ॿिया बि जेको आहे त अलाइनमेंट, इंडेंटेशन ऐं पैराग्राफ स्पेसिंग जा ऑप्शन आहिनि। सो इन्हनि खे असां छॾियूं था ऐं असां ओके खे क्लिक कयूं था। सो ॾिसो जेको आहे त जिन बि अखरनि ते असां जेको आहे त इफेक्ट अप्लाई कयो यानी हेडिंग 1 जो स्टाइल ॾिनो हो, सो उन्हनि जेको आहे त जेका समूरनि अखरनि जे हेठां अंडरलाइन बि आई आहे ऐं उनखां अलावा जेको आहे त बोल्ड बि थी विया आहिनि, इटैलिक बि थी विया आहिनि ऐं उन्हनि जो कलर रेड बि थी वियो आहे, यानी हिक में ई सभिनि ते जेको आहे त फॉर्मेट अप्लाई थी वियो आहे। सो बार बार सिलेक्शन खां बचण लाइ जेको आहे त असां स्टाइल जो ऑप्शन यूज़ कंदा आहियूं ऐं स्टाइल जो जेको आहे त ॿियो बि यूज़ आहे जेको फ़िलहालु ही बिगिनर्स लाइ काफ़ी आहे, जेको असां ईंदड़ वीडियोज़ में इनशाला सिखंदासीं। तव्हां हुनजी फ़िक्र न कयो। सो बहरहाल तव्हां ही जेको आहे त वर्क करे सघो था जेको तव्हां हाणे सिखियो आहे। सो फ़िलहालु तव्हां इहे कयो, इनशाला ईंदड़ वीडियो में बि स्टाइल जो असां मज़ीद यूज़ सिखंदासीं। सो तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।